तुझी असांजी सोच गलत महबूबन करीमन फरमायो अल मौतो जसर यूसिलुल हबीब इलल हबीब मौत पुल जे मिसल हुंदो आ जिए कहीं वाह जे मथा वडी शाख जे मथा ब्रांच जे मथा पुल हुंदी आ उन पुल जे जरिए मानू हिकड़े किनारे खां बे किनारे पहुंचंदो आ ये आया ना है ये तमा जो इते आहे सदा सदावा गजरा गजरा सदावा साडे गजरावा गजरावा ते जेके पुल न होजे तो हो न वारा हे ने वारा हे ने ये न सही पटे साल का भजी पई न मजा आयो नो कानो कैची पुल नो फिरदा से मुसीबत हुंदी तोबा अन पुल ठई आ तो सोलाई थी पई आ हिकड़े किनारे वारो बे किनारे ने पहुंचे तो पुल जे जरिए छा जे जरिए मदीने वारो फरमाए तो मौत भी पुल्ला या अल्लाह या पुल छा कदिया अल्लाह ताला फरमाए तो यूसिलुल हबीब इलल हबीब यार के यार सा मिलाई दिया इन दुनिया जे मुसीबतुन में आ दुनिया जे गमन में आ दुनिया जे तकलीफ में आ दुनिया जे झंझट में आ दुनिया जे परेशानी में आ पर जमल जिए जो इंसान मोमिन दुनिया मा विंदो आ मरण सा अल्लाह ताला छा फरमाइंदो आ या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिक रादियतम मरदियह फदखुली फी इबादी वदखुली जन्नती कुरान पाक में अल्लाह ताला फरमाइंदो आ मोमिन जमल मरदो आ मरण जे टाइम ते अल्लाह जा फरिश्ता हुन जे आडो अची बिहंदा आहिन ऐं हुन खे चवंदा या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना ऐं इत्मीनान वारा नफ्स वलीय जा नफ्स गौस जा कुतब जा अल्लाह जे सालिह माने जा नफ्स अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिक मोट पंहिंजे रब ने मना दुनिया के छड़े कादे खली रब ने इरजिई इला रब्बिक रादियतम मरदिया रब तो खा राजी तू रब खा राजी सुभान अल्लाह फदखुली फी इबादी हे नो जिस्म मा रूह निकतो बाहर आयो अल्लाह ताला फरमाए तो फदखुली फी इबादी अगे तो जो रूह बदन में हो हाने तो जो रूह अल्लाह जे नेक बानन सा जन्नत में हुंदो फदखुली फी इबादी वदखुली जन्नती मरण साईं तो जेला जन्नत जो दरवाजो खुलियो पियो आहे नो भांडे मां निकतो है नो जन्नत में हलियो हाणे सच बुधायो उन वफात वारे जो गम त असां खे आ मुर्शिद हो पीर हो उस्ताद हो धार थियो असां खे जुदाई आ हुन लाइ त ईद जो दिहाड़ो सुभान अल्लाह जो वञण सां दुनिया मां निकिरण सां भांडे मां साह निकतो जिस्म मां साह निकतो सिधो जन्नत जे हलियो वियो मूंखे ॿुधाए त उन जे लाइ ईद जो दिहाड़ो आहे या न आहे असां वफ़ात न चवंदा असां चवंदा विसाल यौमे विसाल चओ यौमे जोर सां यौमे विसाल वसल मां वरतला वसल माना दुनिया में हो त जुदा हो दुनिया मां वियो तो जी रब सां मिलियो वो जो को रब सां मिले उनखे ईद आहे या न आहे असीं चवंदो आहे त पीरान पीर जे ईद वारे दिहाड़े असां यारी कयूं उन्हीं दिहाड़े गौसे पाक खे साले सवाब कयूं त पीरान पीर ईद जे दिहाड़े जे तमाम दुनिया वारा ईद जी मिठाई खे हमेशा याद रखदा हो त गौसे पाक रज़ी अल्लाह ताला नबी यारी तारीख़ वारी ई साले सवाब खे हमेशा याद फरमाईंदा आहिनि ऐं पंहिंजे मुरीदनि जे लाइ दुआ घुरंदा असां ईअं चवंदा या अल्लाह हिन जो सवाब छा हिन जो मिठाई आहे हिते खाइजी वई चांवर आहिनि हिते खाइजी विया गोश्त आहे हितड़े खाइजी वियो या तव्हां क़ब्र जे मथां प्लेट रखींदा हो वाह बिन खे कावड़नि कोई निकिरे त असांखे चुन था ॾियो
लिबादन के दावत दीदा क्यों मन खाए न खाए न खाए न खाए इंदा को न किथे किथे सुभान अल्लाह मानू खाइंदा ये खाइंदा घणन जगह ते बुधो अल्लाह जो कानून तो है खाइंदा पर हिलाल करे न हराम करे खाइंदा खाइंदा पर हिलाल न करे खाइंदा पाण सुन्नी खाऊं था हिलाल करे ऐं हू खाइन था हराम करे खाइंदा जरूर मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाउ मुंहिंजा अज़ीज़ मां तुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ थो कयां असां ताम न रखंदा आहियूं बल्कि उन ताम जो सवाब हिकिड़े देवबंदी जी तकरीर मूं वटि आहे मूं रखी छॾी आहे टेप में मता को चयो मुंहिंजा मथां इल्ज़ाम था आणो त ॿुधायां चयो त ॾिसो 10 देगियूं 20 देगियूं 30 देगियूं हाणे से पीराण पीर खे था ख़त्म हो जा 30 देगियूं पीराण पीर घणो खाईंदो हिकिड़ी प्लेट वे 30-40 देगियूं त धप करे वेंदी वो तो गंद थी उनमें कीड़ा पइजी वेंदा हे सुन्नी ॾिसो पीराण पीर खे 30-40 देगियूं पीराण पीर त खाधी लप हिकिड़ी हे 30-40 देगियूं ये धप करे वेंदियूं हमारा ये अकीदा नहीं कि हम ताम भेजते हैं हम ताम यहाँ खाते हैं अल्लाह के नाम खिलाते हैं उसका सवाब खुदा से मांगते हैं जो गौसे पाक को पहुंचेगा वो कयामत तक गंदा नहीं होगा सवाब खराब थींदो आहे ना साईं सवाब जे लाइ कोल्ड स्टोरेज ठहिराइणा पवंदा असांखे सवाब जे लाइ तव्हां असांखे डीप फ्रीज़र रखणा पवंदा त सवाब ॿिन्ही में रखो ख़राब न थी वञे तो बेवकूफ़ो सवाब ख़राब थींदो ई कोन्हे को अल्लाह ताला जी ज़ात पंहिंजे ॿारनि खे हे त तूं तो 30 देगियूं थो चवी पर लख करोड़ देगियूं गौसे पाक जे रूह खे सवाब बख़्शो उहे बि ख़राब कोन जो सवाब क़यामत ताईं हलंदो माण्हुनि जे अक़ीदे खे ख़राब करण जे लाइ माण्हू सादा चवे सचवे हिकिड़ो वरी मोरी पियो चए त ॾिसो तव्हां मिसाल कलंदर शहबाज ते वञो था कलंदर शहबाज जी ॿोली असुल त हुई फारसी छो त ईरान जो हो सिंधी त वीचारे खे ईंदी कान्हे इते सिर्फ 4 साल रहियो आहे सिर्फ 4 साल 82 साल जे उम्र में आयो 83 84 85 86 में वफ़ात करे 4 साल में सिंधी सिखी न सघियो सराइकी भी सिखी कोन सघियो उर्दू भी सिखी कोन उन जी ज़ुबान फारसी या आलिम हो अरबी वो जान छॾे हाणे कलंदर शहबाज सोचो पियो तव्हां मथो था चओ कलंदर शहबाज अल्लाह जे राह में असांजी दुआ घुर तो तेरी बोली समझता ही नहीं कोई पश्तो वाला आ गया कोई ब्रोई वाला आ गया कोई उर्दू वाला आ गया कोई सराइकी वाला आया अपनी अपनी बोली में पी अच्छा दूसरी बात यह है कि तुम ये भी नहीं देखते इंसान के टाइम होते हैं सुबह को उठता है 7 बजे से लेके 11-12 बजे तक वो जागता है फिर कैलूला करता है वो 2 घंटे जोर को आराम करता है फिर जोर को उठे मगरब तक इशा के बाद फिर वो सो जाता है तुम सुन्नी जब चाहो 11 बजे 12 बजे रात को 3 बजे होश पास वो फलाने पीर वो हमारी मदद करो उसकी नींद खराब होगी उठेगा वो तुम्हें बद दुआ देगा या तुम्हें फायदा देगा कमजोर अकीदे वारा वरी छा चवंदा चवे सच सच बोल थींदो या कोन थींदो बुलंद आवाज़ सां सवाल जवाब थींदो मलाइक उनको छा चवंदा मर रब्बुका व मन नबियुका व मा दीनुका उन खां सवाल जवाब अरबी में कंदा या बिरोही वारे खां बिरोही में सिंधी वारे खां सिंधी में जोर सां वो आए तो बिरोही वारो अरबी की था समझो
असां जहिड़ो सिंधी मरी वञे उन खां अरबी में पुछंदा असांखे कहिड़ी ख़बर अरबी जी बरोचकी वारो हूंदो उन खां केरु हूंदो जिस बर्तन में खाना खाया था वो पाटरोड़ो अलाए काॾे वयो मैं तुम्हारे पास आया था पर कड़ो ॾिनो पियो हाणे मूंखे ॿुधाए त ॿोली असांखे अचे कान थी कीअं असां खां सवाल कंदा मुंहिंजा दोस्तो हर ॿोली वारो कहिड़ी बि ज़ुबान वारो हुजे उन खां क़ब्र में अरबी में सवाल कयो वेंदो इन्हीअ जे करे जो मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला उते सभिनी जो दिमाग़ खोले सभिनी खे अरबी सेखारे छॾींदो अहिड़े तरीक़े सां औलिया अल्लाह खां कहिड़ी बि ज़ुबान में सवाल कयो वञे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो औलिया अल्लाह तव्हांजो सुवाल सम्झंदा बि आहिनि हिते मुंहिंजा दोस्त तोखे निंड करणी पवंदी आहे थकावट पटणी पवंदी आहे क़ब्र शरीफ़ में अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जा वली क़ब्र न हूंदी आहे जन्नत हूंदी आहे सुभान अल्लाह जन्नत में न का थकावट थिए न को ओजागो थिए न को परेशानी थिए मुंहिंजा दोस्त जन्नत में त फैज़ ही फैज़ बरकत ही बरकत हूंदी आहे असांजे लाइ अल्लाह पोता जी माना माज़ अल्लाह त आधी रात को सलातो सलाम भी न पढ़ो दुरूद भी न पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम इहो ज़ोर ॾेई पढ़ंदा इहो बि न पढ़ो आधी रात जो हिते त असां वटि आधी रात आहे नबी पाक लाइ सुतल हुजे अलाए जाॻियल हुजे टाइम टेबल ठाहियो त हिन टाइम ते दुरूद पढ़ंदा को त नबी जाॻियल हुजे पोइ नबी खे दुरूद पहुचे ही बेवकूफ़ अथव जाहिल अथव इनखे ख़ुदा इल्मु ॾिनो ई कोन्हे को ऐं बेअदबी जे करे ख़ुदा हिन जो अक़ल सलब करे छॾियो आहे अहले सुन्नत वल जमात जेके एतिराज़ करी तो बेवकूफ़ तूं इस्लाम ते एतिराज़ थो करी पियो तुम्हें खबर ही काने मुस्तफा करीम जी मथा 24 घंटा दुरूद सलाम पढ़ो मुस्तफा बुधन था सुभान अल्लाह इन्नी अस्माउ सलात मिन अहले मुहब्बती व बलगनी सौतुहु हैसु काना नबी करीम फरमाइंदा त मुहब्बत वारे जी सलात मां पाण ॿुधंदो आहियां वबलगनी सौतुहु हैसु काना ओ दुरूद ओ सलाम पढ़ण वारो किथे भी हुजे पर हुन जो आवाज़ मुंहिंजे कन ताईं पहुची वेंदो सुभान अल्लाह बलगनी सौतुहु सौत माना आवाज़ उन्ही सलातो सलाम पढ़ण वारे जो आवाज़ हिंदुस्तान जो हुजे चाहे जर्मनी जो हुजे मुंहिंजा दोस्त मिस्र जो हुजे चाहे शाम जो हुजे नवाब शाह जो हुजे चाहे मके मदीने जो हुजे मिस्र जो हुजे चाहे लबनान जो हुजे दुनिया गोल आहे सिज हिकिड़े हंधि आहे ॿिए हंधि कोन्हे हिकिड़े हंधि रात आहे ॿिए हंधि ॾींहुं आहे दुनिया जो निज़ाम हले थो पर तूं भली आधी रात जो दुरूद पढ़ फजर जे टाइम पढ़ मंझंदि जो पढ़ मुस्तफा तुंहिंजो दुरूद ॿुधनि ई ॿुधनि था सुभान अल्लाह ऐं हुज़ूर जे सदके हुज़ूर जे उम्मत जा वली बि ॿुधनि था हाणे सम्झी वियो अलाए कोन त यारी आहे छा बाबा सम्झ में आयो चो यारी आहे ईसाले सवाब चो यारी छा आहे यारी इन्ही जे करे जो यारी तारीख़ गौस पाक जो विसाल आहे नाले गौस पाक जे इन्ही जे करे था कहिड़ो हज़रत साद खूह माउ जे नाले कयो साद खूह माउ जे नाले कयो असां बि यारी गौस पाक जे नाले कयूं था जेकॾहिं साद जी माउ जे नाले खूह जाइज़ आहे त पोइ यारी पीरण पीर जे नाले बि जाइज़ आहे हज़रत गौसे पाक जा मुरीदो नमाज पढ़ंदा हो तव्हां यारी कई तव्हां तो नमाज माफ़ थी वई कुर्बान वञा गौसल आज़म ता पाण फरमाइन था अल्लाह जे फज़लो करम सां 40 साल घणा साल 40 साल इशा जे वुज़ू सां मूं फजर जी नमाज अदा कई घणा साल मक़सद माना 40 साल मूं आराम न कयो निंड न कई पंहिंजे जिस्म खे बिस्तरे ते न लेटायो इशा जी नमाज़ पढ़ी उन्ही वुज़ू सां वेही खुदा जो ज़िक्र कंदो हुउसि इबादत कंदो हुउसि तिलावत कलाम पाक कंदो हुउसि त सॼी रात गुज़री वेंदी हुई
फजर जी आज़ान ईंदी ही उन्हीअ वुज़ूअ सां फजर जी नमाज़ अदा कयमि पर हिकिड़ो ॾिहाड़ो न 40 साल। सुभान अल्लाह। ऐं असांजो त अक़ीदो आहे त गौस पाक मादरज़ाद वली आहे। चओ मादरज़ाद वली आहे। हिकिड़े शख़्स पुछो आहे पीरान पीर खां बहजतुल असरार में मां पढ़ियो गौस पाक जे सवाने हयात में बहजतुल असरार सभिनी खां मोतबर किताब। ॿिया किताब थोरा घणा पोइ जा आहिनि, हू सभिनी खां वेझो आहे गौस पाक जे ज़माने जो। पूछे तो है गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु अवां खे कीअं ख़बर पई त मां अल्लाह जो वली आहियां ऐं कॾहिं तव्हां खे ख़बर पई? हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त मां 10 साल जो मुंहिंजी अम्मा साइण मूंखे मदरसे ॾे रवानो फरमायो। मां किताब खणी मदरसे ॾे पियो वञा। बाज़ार मां लॻयुसि त ख़ुदा जा फ़रिश्ता मलाइक ॾिठा माण्हुनि खे चवनि पिया परे थियो अल्लाह जे वलीअ खे रस्तो ॾियो। मदरसे में दाख़िल थियो त उस्ताद वेठा हा, शागिर्द वेठा हा, अल्लाह जा साॻा फ़रिश्ता मलाइक सॻोरा उते चवण लॻा उस्तादनि खे शागिर्दनि खे परे थियो अल्लाह जो वली थो अचे। खुदा जे फज़लो करम सां मूंखे ख़बर पइजी वई ऐं मूंखे यकीन थियो त अल्लाह ताला पंहिंजो करम करे मूंखे विलायत जे मक़ाम ते फ़ाइज़ फरमाए। इन खां अलावा ॿियूं बि गौसे पाक जूं मशहूर करामतूं आहिनि जन मां साबित आहे त पाण ॼमंदे ई ॼाम हुआ। अल्लाह ताला खेनि विलायत जे दर्जे ते फ़ाइज़ फरमायो हुयो। अम्मा जे पेट में हुआ त क़ुरान यादि करे आया। सभई जो सुभान अल्लाह। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात मां बरकात फरमायो दरस्तुल इल्म हत्ता सिरतु क़ुतबन वनिलतुल फज़ल मिन मौला ताली। पाण फरमाइनि था अल्लाह जे फज़लो करम सां अल्लाह ताला मूंखे इल्म नसीब फरमायो। उन इल्म पाण खां बाद में रब्बुल आलमीन मूंखे इल्म जे बरकत सां क़ुतबियत जो मक़ाम नसीब फरमायो। अॼुकल्ह जा वाइज़ी 2-3 मौलवी पैदा थी पिया उहे चवनि था त पीरान रहमतुल्लाह अलैह पढ़ियो ई कंहिं वटि कोन हो। अल्लाह पाक जीअं नबी करीम खे उम्मी बनायो हो, अल्लाह पसंद न कयो त अब्दुल कादिर बि कंहिं वटि पढ़े। नबी बि कंहिंजो शागिर्द न आहे, अब्दुल कादिर बि कंहिंजो शागिर्द न आहे। रोवण थो अचे, अफ़सोस थो थिए। गौसे पाक जे उस्ताद जी हेॾी लिस्ट आहे। पाण सर्फ पढ़िया आहिनि, नहव पढ़िया आहिनि, इल्म मंतिक पढ़िया आहिनि, इल्म मानी पढ़िया आहिनि, दौरे हदीस पढ़िया आहिनि, तफ़सीर पढ़िया आहिनि। पीरान पीर रहमतुल्लाह ने पाण तफ़सीर लिखियो आहे, तफ़सीर जीलानी जे नाले सां फ़कीर जी लाइब्रेरी में मौजूद आहे। हज़रत गौसे पाक जे उस्ताद जी तवील लिस्ट मौजूद आहे। पाण त जाहिल पर ख़ल्क़ ख़ुदा खे जाहिल पिया कनि। छा पढ़ण आहे बाछा अलाए बाबा पढ़ण माना जेकॾहिं गौस पाक जे लाइ चयोसीं त मदरसे में पढ़ियो त आहे बि थी पियो छा। ऐं नबी करीम खे अल्लाह पढ़ाए ऐं नबी पाक सां हमसरी पीरान पीर त नथो करे सघे। नबी अकेलो नबी आहे, बस उम्मी आहे त हिकिड़ो मुंहिंजो नबी आहे, ॿियो उम्मी नथो थी सघे। हा ठीकु आहे, रूहानी लुदनी इल्म ख़ुदा ॾींदो आहे, लेकिन नबी पाक सां हमसरी नथी करे सघिजे त जीअं नबी करीम कोन पढ़िया हा, पीरान पीर बि कोन पढ़ियो हो, ईअं चवणु बेअदबी में शुमार आहे। अवां जे लेखे त असां पीरान पीर जी तारीफ़ था कयूं पर तारीफ़ नथा कयूं, तौहीन नथा कयूं। पीरान पीर जे सवन उस्तादनि जो इनकार था कयो। सवन उस्ताद हिकिड़ो न सवी उस्ताद हा, ऐं जेतिरा घणा उस्ताद हूंदा आहिनि ओतिरो फैज़ वधीक हूंदो आहे। हज़रत गौसे पाक बाक़ाइदगी सां, तव्हांखे ख़बर न आहे मशहूर किस्सो आहे, अलाए मुनी पढ़िया किथे अलाए कंहिंजे वर चढ़िया ॾिसनि था त ख़ल्क़ जो अंधी वेठी आहे ऐं अंधा बि चवंदा सुभाणे वाह 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 वाह।
ॿुधण वारा बि ओड़ा ॿुधाइण वारा बि ओड़ा गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वालिदा माजिदा गीलान जे शहर मां हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह नंढड़ी जमार जो मदरसे में रवानो फरमायो काफ़िले में पाण वञन था अम्मा साण हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे गोदड़ी में सदरी में 40 दिरहम अंदर सिलाई करे बंद कया ऐं पाण फरमायो पुट तू हे मदरसे में वञी खर्च कजा वञी पढ़ हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह ताला अलैह काफ़िले में रवानो जंगल में काफ़िले के चोर फुरण आया 40 चोर समूरो काफ़िलो फुरे छॾियो माल फुरे विया पीरान पीर नंढड़ो बचड़ो हिकिड़ो चोर भर में अची चवे थो बचड़ा तो वटि पैसा आहिनि के हा आहिनि 40 अशरफियूं मूं वटि आहिनि ॾिसई से बाबा काथे थी आहे त कोन उनी चोर वञी पंहिंजे सरदार सां ॻाल्हि कई चोरनि जे रईस सां त हिकिड़ो ॿारड़ो ऐं चवे थो त मूं वटि 40 अशरफियूं आहिनि पर मूंखे नज़र नथियूं अचनि पाण वठी चोसि उन चोरनि जे रईस जे सॾ ते पाण विया बाबा तो वटि पैसा आहिनि हा मूं वटि आहिनि घणा आहिनि 40 अशरफियूं हथ आयूं लभनि काथे आहिनि ओ ही अंदरां मुंहिंजी अम्मा सिलाई करे छॾियूं आहिनि चोर हैरान थियो अबा न दसी हा त असांखे ख़बर कान पवे हा न ॿुधाई हा असांखे ख़बर कान पवे हा हज़रत गौसे पाक फरमायो चोरनि जा सरदार आउं जॾहिं घरां निकितो हुयुसि मुंहिंजी अम्मा मूंखे नसीहत कई त पुट कूड़ न ॻाल्हाइजांइ छा चयो हुई सुभान अल्लाह कूड़ न ॻाल्हाइजांइ अवां मूंखां पुछो मां पंहिंजूं 40 अशरफियूं जेकॾहिं बचायां हा त अम्मड़ सां वाइदे में कूड़ो थी पवां हा इन जे करे मूं अम्मा जो वाइदो निभायो वा 40 अशरफूं वयूं त का वॾी ॻाल्हि कान्हे अम्मा जी दुआ त थींदी होश पाक जो एतिरो असर पियो हुन चोर ते वो चोर जो सरदार बेहोश निकिरी काफ़ी देर खां पोइ होश में आयो त रोए पियो चए पियो यार ॾिसो हिन बचड़े अम्मा सां वाइदो कयो आहे त कूड़ नथो ॻाल्हाए असां पंहिंजे अल्लाह सां वाइदे खिलाफ़ी करे अल्लाह जी बेफ़रमानी करे ख़ल्क़ ख़ुदा खे पिया ईज़ायूं माण्हुनि जो माल पिया फिरियूं पीरान पीर खे चई आहीं त नंढड़ो बचड़ो आहे पर हथ औरते कर त तुंहिंजे हथ ते बैयत करे मां तौबा ताइब तुंहिंजे हथ ते बैयत कयां ऐं तौबा कयां चोरी मूं फिटो कई मूंखे तूं पंहिंजो मुरीद बना ॿिया जेके 39 चोर उहे चवण लॻा ओ रईस तूं असांजो चोरीअ में सरदार अॻवान हुए हाणे तो तौबा कई आहे त तौबा में बि तूं असांजो अॻवान आहे असां बि सभिनी तौबा कई उहे 40 तौबा ताइब थी हौसला आज़म जे सदके में नेक ऐं सालिह बणजी विया सुभान अल्लाह या गौस पाक जी करामत प्राइमरी स्कूल जे किताब जे कोर्स में भी लिखी पई है तव्हां कहीं पढ़ी होंदी प्राइमरी में इब्तिदाई तालीम में किताबन में गौसे पाक जी करामत लिखी पई है इन्ही मौलवी आप कान पढ़ी पाण को जट बेवकूफ पढ़ियो ही किथे कोने ये पाण पढ़े हा त ये चवे ही कोन हा हौसला आज़म जा उस्ताद आहिन पर चो सब फैज़ वारा सुभान अल्लाह हिन मौलवी बेफैज़ जा उस्ताद बेफैज़ जो हिनखे पढ़ायो बि कोन त पर कूड़ो न ॻाल्हाए ग़लति न ॻाल्हियूं करे